अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। कश्मीर मां मेहराब सिंध जी ख़बर शामिल कंदासीं। कश्मीर SHO कंहिंजी वांगार वहे थो जॾहिं त गुम थियल ॿार जे वालिद यार अली दस्ती वाज़े बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे त पुलिस जेका असांजा मिसकीन पाड़ेसरी गिरफ़्तार कया आहिनि उहे असांजे उन मामले में बिल्कुलु मुलविज़ न आहिनि। ॿी तरफ़ SHO कश्मीर खोखर बिरादरीअ जे हिकु स्कूल पढ़ंदड़ मासूम ॿार 12 सालनि जे इमरान अली खोखर खे 4 ॾींहं अॻु घर में दाख़िल थी धाड़ेलनि वारो रूप अख़्तियार करे खंभे गुम करे छॾियो आहे। वारसनि पारां उहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त SHO कश्मीर SSP खे ख़ुशि रखण लाइ मिसकीननि खे गिरफ़्तार करे रहियो आहे। उन्हनि IG सिंध DIG लाड़काणो ऐं वस वारनि खां अपील कई आहे त असांजा नौजवान मज़दूरी करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदा आहिनि जिन खे जल्द खां जल्द धाड़ेल SHO खां आज़ादु करायो वञे।